बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। छोजरो न्यूज़ में पहली कार जरवार जो सीनियर सहाफ़ी समाजी वर्कर मीर हज़ार बोज़दार वफ़ात करे वियो। छोजरो न्यूज़ रिपोर्टर अली असगर मीरानी मूजिब जरवार जो सीनियर सहाफ़ी समाजी वर्कर मीर हज़ार बोज़दार वफ़ात करे वियो, जंहिंजी जनाज़ा निमाज़ अबाणे ॻोठ में अदा कई वई, जंहिंमें समें माण्हुनि शिरकत कई। नाले वारे अदीब ऐं डिप्टी डायरेक्टर सोशल वेलफेयर डिपार्टमेंट ज़िला घोट की सरदार अमन तबस्सुम गडानी बि दुख जो इज़हार कंदे पोरनि सां ताज़ियत कई ऐं जनाज़े निमाज़ में शिरकत कई। हुन दुख जे मौक़े ते हुन चयो त मरहूम मीर हज़ार बोज़दार एक निहायती सचो ऐं प्यारो इंसान सां गॾु बेबाक सहाफ़ी हुयो। हुन चयो त असां खां असांजो प्यारो दोस्त जुदा थी वियो आहे, जंहिंजो तमामु घणो दिली सदमो पहुतो आहे। दुआ आहे त अल्लाह ताला मरहूम खे जन्नतुल फिरदौस में जाइ अता फ़रमाए ऐं वारसनि खे सिब्र जमील अता करे। सीनियर सहाफ़ी समाजी वर्कर मीर हज़ार बोज़दार वफ़ात करे वियो। नादरीन, अव्हांखे ख़बर ॾींदा हलूं जरवार मां त जरवार जो सीनियर सहाफ़ी समाजी वर्कर मीर हज़ार बोज़दार वफ़ात करे वियो।